अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिही व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमाइन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वत्तख़ज़ल्लाहु इब्राहीम ख़लीला। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिल आख़र अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिक मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मारू मिट मली रजा सभई मूं सरदार। मारू मिट मली रजा सभई मूं सरदार। हशर वेल हिसाब में जॾहिं मुहिब थींदा महदार। उतलोयन वारा लख हज़ार पर मारू मझन हिकिड़ो। दिखा दे या इलाही वो मदीना कैसे बसती है जहां दिन रात
ऐ मौला तेरी रहमत बरसती है। पीर मुंहिंजा बादशाह जीलानी जलील दादला दरगाह जा खावंद जा खलील हुसैनी हीणु आहियां अचवा हर थिम वसील दाता मुंहिंजी दिल खे दे दिलासा दलील ज़िल्लत कयो मुज़लील रस बादशाह बगदाद जा। हमदई सलात खां बाद काबिले वाजिबे सद इज्जतो एहतराम जुमला फर्जंदाने सैयदना गौसल आजम दस्तगीर रदी अल्लाह ताला अन्हु जलसे ऐं स्टेज जी सूंह ऐं सींगार ज़ी वक़ार उलमा इकराम व हुफ़ाज़ किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐं मुंहिंजा प्यारा बुजुर्गो दोस्तो भाइरो अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दिस कलाम पाक मझां चंद कलिमात तव्हां प्यारनि मुसलमाननि भाइरनि जे ख़िदमत में तिलावत करण जो मूं शरफ़ हासिल कयो आहे। इंशाअल्लाहुल अज़ीज़ तिलावत कयल कलिमात जो तर्जुमो उन सां गॾु हक़ वारियूं ॻाल्हियूं ऐं ॾींहनि जे निस्बत सां सुभाणे इंशाअल्लाहुल अज़ीज़ हज मुबारक अदा थींदो। अज हज जी रात आ। प्यारा मुसलमान भाइरो ऐं सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम जेके मदीने जे साईं जा वॾा ॾाॾा जद्दे अमजद सरबी माने वॾो ॾाॾो ऐं उन खां अलावा सोने सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम जे पुश्त मुबारक मझां 7000 पैगंबर दुनिया में आया। साईं करीमन भी फरमायो त असां इब्राहीम अलैहिस्सलाम जी दुआ जो सदको त मूं मुनासिब समझो सोने जो थोड़ो जिक्र कजे याद ताज़ा कजे ऐं उन खां अलावा मक्कतुल मुकर्रमा मदीनतुल मुनव्वरा जूं कुछ ॻाल्हियूं अवां जी ख़िदमत में अर्ज़ कयां। जलसो ईसा अलैहि सवाब जो आहे ऐं इन ही उनवाननि में अल्लाह जे प्यारनि भलारनि बाननि जो बि ज़िक्र थींदो। छो त जेका मूं आयत करीमा पढ़ी आहे हुन में रब करीब हज़रत इब्राहिम खे पंहिंजो खलील दोस्त चयो ऐं मदीने जे साईं जे उम्मत जे वलियनि खे बि ख़ुदा पंहिंजो दोस्त चयो। ये भी मुझा दोस्त है। हाने जायज़ो था वठूं तो दोस्ती आहे छा दोस्ती चइबो छा खया असां ऐं तव्हां वटि त हिन वक़्तु दोस्ती हिकु मज़ाक बणिजी वियो आहे। जेको तो चए मुंहिंजो दोस्त आहे फलाणो मुंहिंजो दोस्त आहे मगर ख़बर ई कान्हे त दोस्ती जो हक़ हुकूक छा आहे। दोस्ती चइबो छा खया अॼुकल्ह जी दोस्ती अल्लाह जी पनाह सभु नुक़सान दोस्तनि मां था थियनि पर आऊं तव्हांखे ॿुधाईंदुसि त दोस्त छाखे चइबो आहे। इंशाअल्लाह ताला वॾे ज़ौक़ शौक़ सां मदीने जे ताजदार अड़ियनि जे आधार ॿिन्ही जहाननि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिन फरमान ते अमल कजो त ज़य्यनू मजालिसकुम बिस्सलाह मोमिनो मुसलमानो
जॾहिं हेड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सिंगारे वेझो अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियूं जेका सलात असां तव्हांजे अॼोके हिन प्रोग्राम जो सिंगार बणिजी पवे ऐं अॼोके प्रोग्राम जे बारे में उलमाए किराम स्टेज सेक्रेटरी तव्हांखे ॿुधायो त मुंहिंजा प्यारा दोस्तो असांजे प्यारे भाउ अदा साईं सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह जीलानी मददुल आली जिन जे तरफां संदन मरहूम भाउ साईं अलहाज सैयद हबीबुल्लाह शाह रहमतुल्लाहि ताला अलैहि खे सवाब पहुचाइण ख़ातिर अॼोकी हीअ ख़ैरात अॼोकी हीअ महफ़िल मल्हाए रहिया आहिनि ख़ुदा पाक शाल साईं सैयद सगोरे जा बेड़ा पार फरमाए अल्लाह साईं जन्नत में जायूं नसीब फरमाए प्यारा मुस्लमान भाइरो हाणे अचो त गॾिजी सलात खे भेरो ॾियूं सल्लल्लाहु अलैहि या चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो वत्तखज़ल्लाहु इब्राहीम खलीला असां इब्राहीम अलैहिस्सलाम खे पंहिंजो दोस्त बनायो हाणे दोस्त तॾहिं कंहिंखे माण्हू बणाईंदो आहे जॾहिं अॻे जी कुर्बानी ॾिसंदो आहे मोहब्बत ॾिसंदो आहे सच्चाई ॾिसंदो आहे वक़्त ते ॾुखे वक़्त में जेको माण्हू कमु ईंदो आहे उनखे ई दोस्त बणाइबो आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत फरमायो इब्राहीम अलैहिस्सलाम असांजे मोहब्बत में वो किरदार अदा कयो दुनिया खे हैरान करे छॾियाई मलाइक हैरान थी विया असां इब्राहीम अलैहिस्सलाम जी मोहब्बत खे ॾिठो आड़ा में किरंदे ॾिठोसीं लेकिन ज़बान ते अल्लाहु 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 अकबर जा नारा जंहिं वक़्त में असांजो हुक्म थियो पंहिंजे जवान बचड़े खे मुंहिंजे नाले ते कुही ॾेखार इब्राहीम अलैहिस्सलाम बग़ैर सोच वीचार जे रस्सी खणी वरिती छुरी खणी वरिती पंहिंजे बच्चे खे असांजे मोहब्बत असांजे हुक्म ते ज़िबह करण जे लाइ तयार थी वियो इब्राहीम अलैहिस्सलाम जूं अहिड़ियूं कुर्बानियूं अहिड़ियूं मोहब्बतूं सचायूं असां ॾिठियूंसीं त इब्राहीम अलैहिस्सलाम जे लाइ असां दोस्ती जो ऐलान फरमायो सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम खे अल्लाह साईं निमरूद जे मुक़ाबले जे लाइ दुनिया जे तख़्ते ते मोकिलियो हज़रत सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम जे आमद जो ज़िक्र भी अजीब व गरीब ज़िक्र आहे ही नमरूद जई खुदाई जी दावा कई अल्लाह पाक हिन निमरूद खे वॾो नवाज़ो हुअण त इहे खपे हा त ही शुक्रगुज़ारी करे हा खुदा जो एहसान मंद रहे हा लेकिन बजाए शुक्रगुज़ारी जे अञा कुफ्र करे वेही रहे अल्लाह से इनखे बादशाही ॾिनी रब करीम इनखे खजानो अता कयो बेनियाज़ पर कुछ अहिड़ा माण्हू हा जिनखे रब करीम नवाजो हुअण त इहे खपे हा अल्लाह साईं जी शुक्रगुज़ारी कनि हा पर न उहे इनकारी थी वेही रहिया कुफ्र करे वेही रहिया जंहिंमें शद्दाद काफ़र भी हुयो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत इज़राइल अलैहिस्सलाम खां पुछो ऐ इज़राइल दे ख़बर माण्हुनि जा रूह कब्ज़ कंदो आहे माण्हुनि खे मौत ॾींदो आहीं ॿार मासूमनि खे मौत ॾींदो आहीं जानवरनि खे मौत ॾींदो आहीं बीमार पोड़नि खे मौत ॾींदो आहे पर इज़राइल ॾे ख़बर
अहिड़ो बि को माण्हू हो जंहिंजे रूह कढण वक़्तु तोखे रहम आयो हुजे। तुंहिंजो त कमु इहो आहे माण्हुनि जा रूह कढण, पर अहिड़ो कहिड़ो माण्हू आहे जंहिंजो तो रूह कब्ज़ कयो हुजे ऐं तोखे तरस आयो हुजे, रहम आयो। अर्ज़ कई मुंहिंजा मौला ॿ टे जायूं आहिनि पर उन्हनि मां तव्हांखे ॿ थो ॿुधायां। समुंड में ॿेड़ो पे वियो, जंज हुई उन ॿेड़े में। तो रब करीम हुकुम कयो त ॿेड़े खे पर हणी न खे तोड़, ॿेड़े खे बोड़। पोजरे मूं पर भयो, ॿेड़ो पाणीअ मां भरजी वियो, ॿेड़ो टुटी वियो। कंहिंखे पाचो हथ आयो, कंहिंखे कहिड़ी शइ हथ आई, के बुॾी विया, के बुॾण वारा हा, पर मुंहिंजा मौला हिकिड़ो पाटियो हो। हुन पाटे ते हिकिड़ी माई साहब आहे जेका पूरे महीननि सां हुई, 9 महीना पूरा हा, ॿार पैदा थियण वारो हो। पोइ उन माई समूड में उन पाटीअ जे मथां बच्चे खे जनम ॾिनो। अञा थोरो अॻिते पाटियो हलियो तो रब हुकुम फरमायो त हाणे इन माईअ खे बि केरा, इन खे बि ख़त्म कर। ऐ मुंहिंजा मौला तू बेनियाद बादशाह, किस्मत का लिखा कभी टल नहीं सकता, खुदा के सामने किसी का जोर चल नहीं सकता। तुझो हुक्म थियो मूं उन जॾहिं माई साहबा खे केरियो, उन वक़्तु मूंखे उन बच्चे ते वॾो रहम आयो। खुले समुंड जे हेठि हिन पाटे ते ही नंढड़ो ॿार मासूम, मां वई हाणे छा थींदो? उन ते मूंखे ॾाढो तरस आयो, रहम आयो। अल्लाह साईं फरमायो अॻिते हल। अर्ज़ कई मुंहिंजा मौला ॿियो रहम तॾहिं आयो जॾहिं शद्दाद काफ़िर अवां जे मुक़ाबले में बेइज़्त ठहरायो, बेइज़्त जोड़ियो, बेइज़्त तैयार थियो। पाण आखिरी इफ्तिताह करण पे वयो पे कम मुकम्मल थियो। इफ्तिताह करण जे लाइ शद्दाद काफ़िर निकितो। जॾहिं उन पंहिंजी मसनवी जन्नत जे चांठ ते कदम रखण वारो हुयो त तो रब हुकुम कयो त शद्दाद खे घोड़े तां केरा। मूं सोचो त हे करोड़ों ख़र्च थिया उन ज़माने में, हेॾी सारी हुन जन्नत ठाही आ, वॾी महिनत कई आ, लेकिन आख़िरी दीदार न करे सघियो, जन्नत खे ॾिसी न सघियो। मौला तुंहिंजे हुक्म ते मूं हुन खे मारियो, रूह कब्ज़ कयो, घोड़े तां किराए विधो, लेकिन मूंखे थोरो रहम आयो, तरस आयो। मुंहिंजे पाक रब करीम फरमायो ऐ इज़राइल सुञातई त इहो शद्दाद केरु हो? मुंहिंजा मौला मूं कोन सुञातो। अल्लाह पाक फरमायो ओ पाटीअ वारो ॿार इहो शद्दाद हो, जंहिंखे मूं एॾो नवाज़ियो, एॾो निपाए मूं इन मंज़िल ते पहुचायो। बजाए शुक्र गुज़ारी जे खुदाई जी दावा करे वेही रहियो, चॾा कम करे वेही रहियो, मां रब सां मुक़ाबिलो करे वेही रहियो। ओ मुंहिंजा प्यारा त कुझु अहिड़ा माण्हू हा जिन ते ख़ुदा जा एहसान हा। अल्लाह साईं उन्हनि जे मथां थोरा कया, उन्हनि खे बादशाहियूं ॾिनियूं, पर हो रब करीम जा नाशुकरा थी विया, कुफर करे वेही रहिया। उन्हनि मथां हिकिड़ो निमरूद बि हो। अल्लाह साईं हुनखे नवाज़ियो, वॾो नवाज़ियो, पर हिन खुदाई जी दावा कई। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मलाइको मुंहिंजे ताक़त जे अॻियां हिन जी ताक़त न आहे। मां चाहियां त पंहिंजे कमज़ोर मखलूक मच्छर जे हथां में हिनखे माराए सघां थो। ऐं अहिड़ो बेईमान जो हिकिड़े ॾींहुं माण्हुनि खे घुराई चई हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम सां केतिरो विड़बो। इब्राहिम अलैहिस्सलाम हिकिड़ो वेंदो, वरी ॿियो इब्राहिम अलैहिस्सलाम अची वेंदो। अॼु हीअं था कयूं इब्राहिम अलैहिस्सलाम जे रब खे ई ख़त्म था कयूं। माज़ल हुनजी सोच तीर कमान में चाढ़े आसमान जे तरफ उछले, आसमान जे तरफ। जिब्राईल अलैहिस्सलाम अल्लाह साईं खे अर्ज़ कयो मुंहिंजा मौला निमरूद तीर अवां ॾे मोकिलियो आहे, छा हुकुम आहे? अल्लाह साईं फरमायो जिब्राईल
इन्हीं के भी मुझे दरबार मां महरूम न कजा इन जी भी दिल खुश थी वजे तो मुझो कम थियो मौला छा कया अल्लाह से फरमायो यो तीर खड़ी समूर जी हिकड़ी मच्छी में हणी वरी वापस मोकल रत मां बोले मोकल त हिन खे पलीत खे खबर पे खुश थी वजे त आऊं भी कम करे आयो आहियां मुझे दरबार मां ना उम्मीद न थिए प्यारा मुसलमान भाईरो जिब्राइल अलैहिस्सलाम तीर मच्छी जे पुठे में हणी खून मारत तमा बोले हेठ मोकलियो शीछ नमरूद नचण कुडण लगी वयो त मु इब्राहिम अलैहिस्सलाम जे रब खे माज अल्लाह खत्म करे छडियो मुजा प्यारा दोस्तो हजरत जिब्राइल अलैहिस्सलाम तीर मोकलियो वापस पर जई मच्छी जे पुठे में तीर लगो उहा अर्ज करण लगी मौला झगड़ो झेड़ो तुंजो नमरूद जो लड़ाई आवाजी पान में मुंह केड़ो दो कयो मुजी पुठिया में तीर लगो आ मुसा इंसाफ से अल्लाह ताला जी जात बाबरकात फरमायो मच्छी जेको घुरी सो मारब तो खेड्या अर्ज के मुजा मौला सब कुछ तुझो आ तू ॾियण वारो आ वमा मिन दाबतिन फिल अर्द इल्ला अल्लाह रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदअहा कुल्लुन फी किताबिन मुबीन राजन के संभालन वारा जहानन के संभालन वारा जो तुझी मर्जी आ तू इंसाफ कर जेको भी अता कंदे अल्लाह ताला जी जात फरमायो ए मच्छी हर हलाल जानवर दे लाजबा है बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर चवण जरूरी आ लेकिन ए मच्छी अज असां जे नाले तो के तीर लगो रत जेको निकतो सो निकतो हाने क़यामत ताईं तू ऐ तुझे नस्ल तां ज़बा माफ आहे भले तू मरी भी वनी तब तो ते ज़बान आहे तब तो जेला बिस्मिल्लाह अल्लाह अकबर ना है तो के अज असा पाक करे चलो तुझे नस्ल के भी पाक करे चलो क्या बता ताई तू पाक आ उन खां अलावा जदे बेहिश्त जो वारो इंदो जदे मुजा भलारा बाना जन्नत में दाखिल थीला बेहिश्त में खोड़ मज़ान बेहिश्त में हर फल फ्रूट मौजूद आ ओ मच्छी असा जे जन्नत बेहिश्त में का कमी काने का हर गंजो ते मौजूद आ सिर्फ हदीस पाक में आ मिशकात शरीफ जी हदीस आ त जेका कौसर नहर आ इन नहर जा बई पासा हिकड़ो पासो सोन जो आ बियो पासो चांदी जो आ बिनी पासे करोड़े खरबे प्याला रखियान ज़ुमरुद जा ठयल इनई बेहिश्त जी नहर मजा जेको हिकड़ो दफो पानी पियंदो उनखे 24 करोड़ साल उन कान लगदे बड़ा मजा बेहिश्त में वजू खुदा जो नेमतों आइन लेकिन आए मच्छी जने मुजा भलारा माना जई वक्त में बेहिश्त में दाखिल थींदा तो उन वक्त तुझे गोश्त में उन जी दावत कंदस बेहिश्त में सब खां अग में मुझा प्यारा दोस्तों सब खां अग में मच्छी जो गोश्त खुदा पाक मोमिनन के जन्नतिन के पेश फरमाए मच्छी इन्हीं ते राजी रही प्यारा मुसलमान भाईरो हाने अल्लाह से इरादो कयो त मां पंहिंजे खलील इब्राहिम के पैदा पैदाश जो तरीको भी अजीब वाह वाह खुदा तुझी हिकमत वाह वाह तुझी ताकत तव्हां ॿुधंदो त हैरान थी नमरूद सुतो पियो आ तख्त ते सुतो पियो आ आधी रात जो ख्वाब थो ॾिसे अव्वल आसमान ते हिकड़ो तारो निकतो आ तारो पर उन जो चिमको उन जी रोशनी एडी तेज आ जो सुभान अल्लाह ॾिसंदे ॾिसंदे सॼे जहान खे रोशन पर
असांजे तख्त खे बि ऊंधो थो करे। ओ सितारो रात आधी रात शिरक खाई उठी वेही रहियो, मथो खणण लॻो, हेॾां होॾां निहारण लॻो, दिमाग़ कम कोन थो करे। हिन ख्वाब जो ताबीर चाहे, ही ख्वाब कहिड़ो आ? संदन वज़ीर हो, वज़ीर आज़र, ख़ास वॾो वज़ीर आज़र हुयो, जेको सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जो चाचो। क़ुरान पाक में अल्लाह साईं इब्राहिम अलैहिस्सलाम जो पी ज़ाहिर कयो आ आज़र खे, लेकिन आज़र साईं इब्राहिम अलैहिस्सलाम जो बाबो नाहे, चाचो आ। साईं इब्राहिम अलैहिस्सलाम जे बाबे साईं जो नालो आ हज़रत तारुख नालो आ। मुंहिंजा प्यारा, मुंहिंजे महबूब फरमायो त ऐ दुनिया वारो, मुंहिंजे नसब में जेके बि ॾाॾा गुज़रिया आहिनि, जेके नाना नानियूं ॾाॾियूं गुज़रियूं आहिनि, उन्हनि में को बि मुशरिक थी कोन गुज़रियो आहे। उहे सभु पाक आहिनि, उन्हनि में को बि बुत परस्त न आहे, उन्हनि में को बि शराबी न आहे, उन्हनि में को बि बदफेल कोन्हे, बद इख़लाक़ कोन्हे। अल्हम्दुलिल्लाह मुझे सारे नसब में बई पीढ़ियों पाक ही पाक। तो जेकरे आज़र खे ता बाबो बनायो तो पो साईं करीम जे इन हदीस जो जवाब कौन रहंदो? मुझा प्यारा आज़र चाचो आ, तारिख हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जो बाबो आ। साईं फरमातो मुझो नसब अव्वल खां आखिर ताईं सजो पाक ही पाक। आला हजरत सईदा फरमायन तेरे खुल्क को हक ने अजीम कहा, तेरी खिल्क को हक ने जमील कहा। खुल्क अजीम पाण चवंदा न फिलाने जो यार अखलाक ॾाढो भलो, उथण विहण ॾाढो भलो आहे यार, फिलाने जो मुरकण ॾाढो भलो आहे, मिलण ॾाढो भलो आहे। मुंहिंजे महबूब फरमायो सोना जेको अखलाक आहे वॾे में वॾो खुल्क आहे, उहो हेठा मुंहिंजा दिलबर तुंहिंजा कदम उनजे मथां, अखलाक हेठा तव्हांजे मथां आहे। ऐं वरी तेरी खिल्क यानी तव्हांजे नसब खे रब करीम जमील चए। असांजी ॿोली में जमील जी माना सोनो आहे, पर जमील जी माना अरबी में भी है। हजरत नबी दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मक्के पाक खां हिजरत करे मदीने पाक रवाना थिया, वाट ते हजरत उम्मे माबद रज़ी अल्लाह ताला अन्हा जो घर आयो। साईं करीम ने सुबह ते कया ऐं माई साहबा जो घर वारो किन रिवायतन में पुट आयो आ, ओ धन बकरिन जो वठी अयूं वठी मुंहिंजा प्यारा चारण जे वास्ते ॿाहिरि जबल में हलियो। मदीने जा साईं जॾहिं उते आया पान फरमायूं माई साहबा असांखे उञ लॻी आ, खीर प्यार मुसाफ़िर आहियूं, खीर जो वटो प्यार। अर्ज़ कई सोना खीर प्यारण जहिड़ो जवान आ, वाजो तुंहिंजो चेहरो आ, वाजो तुंहिंजो ॻाल्हाइण आ, वाजो तुंहिंजो उथण विहण आ, वाजो तुंहिंजो कद मुबारक आ, वाह वाह तुंहिंजो लिबास आ। ओ महबूब दुनिया जा हिक पासे मुंहिंजो अरबी ढोलण, हिक पासे हुननि सभिनि जो बोलण, हिक पासे मुझे मदनीअ जो बोलण, हिक पासे याकूब जे प्यारे यूसुफ जी खरीदार ज़ुलैखा हुई हिकड़ी, यूसुफ जो घुंड खोलण, हिक पासे मुझे मदनीअ जो मुरकण, हिक पासे जिंदाबाद। प्यारा मुसलमान भाइयों,
अल्लाह जे महबूब जे चेहरे मुबारक ते नजर पई साईं खीर प्यारण जेड़ा जवान आयो धन मुझो मुर्स काए वियो आ बकरियूं चरण हलियूं वयूं आमना जे लाल मदीने जे ताजदार फरमायो माई साहबा वो सामू जेका बकरी वेठी आ इन्हीं जो खीर पिया कुर्बान वञा बीमार आ चरण जड़ी काने निकरण जड़ी काने सजो धन हलियो वियो आ ये न वई आ चरण जड़ी नाहे मुझे महबूब फरमायो माई शायद असां के तो कोन सुञातो आ वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन मां अल्लाह जो महबूब आया कद जाअकुम मिनल्लाह नूरुन व किताबुम मुबीन या अय्युहन नबियो इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाह बिइज़्निही वसराजम मुनीरा सुभान अल्लाह माई जेकरी इजाजत ॾे त इन बीमार बकरी जो खीर मां तोखे कढी ॾेखारी सुभान अल्लाह माई बकरी जो उथारियो अल्लाह जा महबूब बकरी में भेजा आया तारीख लिखे थी त बकरी साईं जे कदमनि में किरी पई नारे तकबीर नारे रिसालत नारे ताकीब नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले सुन्नत बकरी साईं करीमन जे कदमन में किरी पई अल्लाह अल्लाह महबूब जे हुक्म सां महबूब जे हुक्म सां अदावन भी हली थे आया समझी सचो रसूल उठन बिस्र झुकाया मुझा मोहब्बत जो इशारो फरमाइंदा हा वन हली पवंदा हा मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो मस्जिद नबवी में साईं करीम फजर जी नमाज पढ़ाइन था फजर जी नमाज पढ़ाई सलाम पढ़ाइन हिकड़ो सहाबी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जल्दी जल्दी निकरी हलियो एक दफो साईं करीम घुरायो फरमायो मुझा गुलाम तव्हां दुआ में शरीक नथा थियो हलिया था वञो ख़ैर त आहे अर्ज़ कई सोना मुंहिंजो घर हिकु यहूदी जो घर ॿई गॾनि उन्हनि जे विच जी दीवार हिकिड़ी आहे यहूदी जे घर में खजी जो वण आहे हींअर खजूरूं खार खां पकियूं पियूं आहिनि ऐं मुंहिंजा महबूब मदीने जी थधी हवा हलंदी आहे पोइ कुझु खार कूकरंदियूं आहिनि मुंहिंजे घर में अची लॻंदियूं आहिनि पोइ सोचींदो आहियां त मतां मुंहिंजा ॿार जागी पवन बग़ैर इजाज़त जे पराई खजूर न खाई छॾी इन जे करे जल्दी जल्दी वेंदो आहियां या पराई खजूर झोलीअ में विझी वरी हुनखे वापसि या मूंखे तकलीफ़ साईं करीम ने फरमायो ऐ मुंहिंजा गुलाम अॼु न यहूदी सां मिलजां चइजां मदीने जा बाग मुसलमाननि जा खोड़ आहिनि इहो वण तोखे ॾे जेके वण घुरंदो ॾींदासीं तो तां परेशानी ले साईं करीम लक़द जाकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम हरीस अल्लाह से तो फरमाए मोमिनो तव्हां ते मां रब जो थोरो नाहे जो मूं अहिड़ो महबूब अव्हां खे ॾिनो आहे जो अव्हां ते कख काठी कंदो ठही तकलीफ़ अव्हां खे थी पए ते बेआराम जो महबूब थी थो पए यो मुझो अवां मोमिनन ते थोरो आ ओ मुझा प्यारा दोस्तो आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वञ ॻाल्हा पैसा घुरे त पैसा ॾींदासीं वण घुरे त वण ॾींदासीं वञ सौदो करे आ हे अल्लाह जे महबूब करीम जो गुलाम जंहिं वक़्त में यहूदी जे दरवाज़े ते पहुतो आ
दरवाजो ठुकाई चवण लगो ओ यहूदी हे जेको तुंहिंजो खजीअ जो वण भित जे पासे में आ दीवार जे पासे में आ इहो मूंखे ॾे जेकी वण चवंदे तोखे बाग जा ॾींदासीं ॾोकड़ घुरंदे ॾोकड़ ॾींदासीं अॼु सौदो कर सुभान अल्लाह यहूदी चयो त पाड़े वारो धक ते चढ़ी आयो हिकिड़ो वण वरी हुतां चयो जेतिरा वण खण चिॾा वण खण त भला हेतिरा ॾोकड़ कि हो मुंहिंजे साईं करीम जे अॻियां हली लिखी वठी आयो सौदो थियो सौदो थियो सभु कुझु थियो मोटी जो ही यहूदी घर आयो घरवारी खे चई त वण जो सौदो थी वियो सुभान अल्लाह 10 वण मिलिया आहिनि पैसा माई कावड़ जी पई तूं केरु थींदो आहे वण खपाइण हे घर ये बिल के तो मुझे बाबे मूंखे ॾिनी तो त हथे खाली आयो निकर ॿाहिरि घर वञ हाणे छा थींदो माई कावड़ जी पई आयो मुस्लमान खे चयो सौदो मूंखे क़बूल सौदो क़बूल ना मुस्लमान जो साईं करीमन जे अॻियां सौदो कयो अथई फिरंदे कीअं कि मर्ज़ी आवां जी बाक़ी आऊं कोन खपाइसि मुंहिंजो सॼो घर बिगड़ियो बीठो आहे लिहाज़ा आऊं सौदो वापसि थो कयां मदीने जे साईं जो ग़ुलाम आयो आहे क़िबला यहूदी फिरी वियो आहे नथो सौदो करे मुंहिंजे महबूब फरमायो हाणे एतिरो नखे चई छॾ सौदो ख़तम आहे पर जे इहो राति जो वण पाणा पाणा हली असां ॾे आयो त मयार न कजां सुभान अल्लाह हाणे मयार न कजां जे पाणा पाणा हली आयो सहाबी तो फरमाए खुदा जो कसम आहे राति जो मां घर आयो आहियां हेॾा यहूदी जी फैमिली जागे पई ॾिसो कहिड़ी ताक़त आहे वण खे हिन दीवार खां ॿाहिरि कढे थी ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो ऐं हेॾा मुस्लमान मदीने जे साईं जो ग़ुलाम आहे से बि जागर पिया हुननि खे यकीन हुई त साईं करीमन जो फरमाए छॾियो आहे त महबूब जे हुकुम सां महबूब जे हुकुम सां वण भी हली थे आया समझी सचो रसूल उठन बसर झुकाया महबूब जे हुकुम सां नारे तकबीर नाराए रिसालत नाराए तहकीक नाराए दस्तगीर नारे गौसिया तो दम दस्तगीर प्यारा मुसलमान भाइयों आधी रात जो टाइम साहबी तो फरमाए हिननि अखियुनि सां मुंहुं ॾिठो घर वारनि ॾिठो दीवार फाटी दीवार फाटी ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो वो वण ईअं डोड़ियो जीअं नंढड़ो ॿार अम्मा ॾे डोड़ंदो आहे सुभान अल्लाह ईअं डोड़ण लॻो असांजे घर जे तरफ़ यहूदी ॾिसी हैरान थी विया हुनजी माई ॾिसी हैरान थी वई न्याणियूं पुट ॾिसी हैरान थी विया वण असांजे घर ॾे हलियो आयो दीवार दीवार जहिड़ी थी वई वण हिन पासे अची वियो मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो हाणे असां सभु ॿाहिरि निकितासीं वो यहूदी ॿाहिरि निकितो चवे थो मुस्लमान सुबुह कले थींदी जंहिं वण असां खां तोॾे मोकिलियो आहे उन महबूब ते सभई ईमान आणींदासीं प्यारा मुस्लमान भाई इहा मुंहिंजे दिल पर वधीरे वारे साईं जो शान सुभान अल्लाह सो माई साहबा खे फरमायूं त इजाज़त ॾे खीर कढण असांजो कमु आहे बकरी मजा खीर कढण असांजो कमु आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो जंहिं वक़्त में महबूब अॻिते हलिया बकरी उथी बीमार बकरी साईं जे कदमनि में किरी पई चुमियूं थी ॾे माई हैरान थी वई
साईं करीम ने फरमायो कटोरो खणी अचो कटोरो खणी आया हिकिड़ो कटोरो भरजी वियो ॿियो भरजी वियो ॿियो थां भरजी वियो टियों भरजी वियो सभई घर जा थां भरजी विया हज़रत उम्मे बाबद अर्ज़ कयो कुर्बान वञा सभई थां भरजी विया मुंहिंजे हबीब फरमायो माई साहबा तो वटि थां कोन रहिया जे थां हुजनि हा मां पास आबादियूं हुजनि हा थां खुटी वेंदा हिन बीमार बकरी खे अल्लाह जे महबूब जा हथ लॻान खीर कॾहिं कोन खुटंदो सुभान अल्लाह हाणे मदीने जा साईं रवाना थी विया पर जॾहिं हिन माई जो मुड़ुसु आयो बकरियूं आयूं शाम जो थां खणी आ बकरियूं ॾूं चई अॼु ज़रूरत खीर जी कान्हे सुभान अल्लाह थां सभु फुल भरिया पिया आहिनि सो वरी कीअं बकरियूं त मूं वटि हुयूं हो अहिड़ो जवान आयो जो हिन बीमार बकरी मञा सॼे घर जा थां भरियो हाणे घर वारे पुछो त भला केरु जवान हो असांखे थोरियूं निशानियूं त ॿुधा चेहरो कहिड़ो हो जुल्फ कीअं हा माई साहबा फरमायो ओ मुंहिंजा घर वारा ॾाढा हा ऐं मुंहिंजा घर वारा ॾाढो वसीम सुभान अल्लाह वसीम पाण वटि नालो हूंदो आहे वसीम उन हसीन खे चवंदा आहिनि जंहिंजे ॾिसण सां ढो ई न थिए सुभान अल्लाह वसीम हुयो यानी पियो माण्हू निहारे ढो न थिए हिटाई साहब तो फरमाए त जीअं मूं ॾिठो अॼु मां कोन ॾिठो है जीअं मूं ॾिठो अॼु मां कोन ॾिठो बेटा साहब रहमतुल्लाह अलैहि साईं फरमाए जेके तो बैत भाया से आयत न्यो मन लाइन प्रिय संदे पार प्रिय संदे पार रे बेटा साहब जी सजी शायरी कुरान पाक जो तर्जुमा सुभान अल्लाह समझ बेटा जो बैत कुरान जी आयत कुरान जी आयत समझो उन्हीं जो तर्जुमो समझो ओ मुझा प्यारा बेटा साहब रहमतुल्लाह अलैहि उते पढ़ी वियो आहे जिते असां जा पेर कम ई कोन शाह साहब के खुदा लुदनी इल्म अता फरमा कुरान तो समझण ॾुखी ॻाल्हि आहे पर बेटा जो बैत भी समझण ॾुखी सुभान अल्लाह शाह साहब तो फरमाए त कलमो पढ़ा त काफर थिया कलमो पढ़ा त काफर थिया कलमो पढ़े केर जेकी पुछन था राह रसूल जी तिन सां आहे मुंहिंजो वेर जेॾां भरिया रसूल पेर ऐं न भरिया ओॾे पेर अब हाणे केरु सम्झे हे त तव्हां अदब कयो वेठा आहियो त विड़ो आहे हे छा पियो चए कलमो पढ़ण त काफ़िर थिया ऐं जेके रसूल जी राह पुछनि उन सां मगी वेर तो रखनि दुश्मन आहे उन्हनि जो न इन ई वाक़े में मदीने जा साईं जॾहिं हिजरत करे पे आया बकरार बकरियूं बेचारियूं साईं करीम उते बीठा हा उन बकरार सां ॻाल्हियूं कयूं उतां रवाना थिया गारे सौर में जॾहिं महबूब हलिया विया त काफ़र उते आया बकरार खे चयूं हे ॿ जवान आया हा इहे केॾां विया तूं मुस्लमान आहीं पंहिंजो कलमो पढ़ी ॿुधा इहे जवान केॾां विया त हुन बकरार चयो अॼु कलमो पढ़ां त काफ़र थियां कलमो पढ़े केर फरमाई मुस्लमान पर अज जेके कलमो तो पढ़ा तो कुफर में हलियो काफर थी वेंदुसि पंहिंजे महबूब सां सम्झ गदारी पो कई पाण जॾहिं ईअं चऊं त हो काफर न हे त असां खां वधीक दुश्मन आहे साईं कलमे पढ़ण लाइ तयारी कोन
पो भला हाणे कलमो पढ़ न सिर्फ एतिरो ॿुधा त हे पेर केॾा पिया वञनि इहे जवान विया केॾा चयाई त जेकी पुछनि था राह रसूल जी तिन सां आहे मुंहिंजो वेर यानी जेके इन्हनि जवाननि जी पुछा पिया करा उन्हनि जो त दुश्मन आहे बज़ाहिर हुननि इएं सम्झो त हिन ही त मदीने वारे साईं जो एॾो मुखालिफ़ आहे जो पुछण वारनि खे बि विढ़ण लाइ तयार आहे पर हुन आशिक़े रसूल जो मतिलब जेके पुछनि पिया इन्हनि जो मां पक्को वेरी दुश्मन आहियां वस हले त तव्हांखे मारियां तव्हां चओ मुंहिंजो वेर आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो ऐं चयूं भला इहो बि नथो ॿुधाई त पोइ असां सां गॾिजी हल पेर खणा तूं बकरा रही माहे रही असीं शहर जा माण्हू आहियूं ॿाराड़ी जा माण्हू आहियूं होशियार आहियो तॾहिं उन थनार चयो त जेॾा इन्हनि जवाननि पेर भरिया आहिनि ऐं कतनि एॾा हलण लाइ तयार न आऊं न हलंदुसि हली ॾेखारियां मुंहिंजो ईमान ख़तम थी वेंदो मुंहिंजा प्यारा दोस्तो हज़रत भेटाई घोट जहिड़ो इल्मु चओ सुभान अल्लाह प्यारा मुस्लमान भाइरो साईं तो फरमाए जीअं मूं ॾिठो अॼु मां कोन ॾिठो भेनर अवां कोन ॾिठो माखी मिसरी खंड कनावला ओ मिठल मोहे जो मिठो अॼु मां कोन ॾिठो नाराए तकबीर नाराए रिसालत नाराए तहकीक नाराए हैदरी दम दस्तगीर प्यारे मुसलमान भाइरों हाँ सही दस्तगीर भी दस्तगीर बादशाह पीर रहमत महबूब जे बच्चन जो एडो शान आ साईं जो तो शान अलाही छा सुभान अल्लाह उते तो को पहची ही कोन थो सघे ऐं दोस्तनि की फरमाइश की साईं जी करामत जी ऐं महबूब तो महबूब आ साईं जा बच्चा दस्तगीर सुने गुल दस्ते करामत वाले लिखियो आ साईं में तो फकीर आयो अर्ज के सुना मुझे दावत कबूल सुभान अल्लाह दावत कबूल कर साईं फरमा फकीर बस ए दावत तू सवलो हर को बीठो आ दावत दावत ए पंथ कयो तो खबर पए गर्मियों सर्दियों पर साईं रुदो तो भला ने आजमाए ॾिसो फकीर खे भला दावत कबूल आ 3 ॾींहं असीं तो रींदासीं असांजी सवारी खे मानी खाराए सघंदे सुभान अल्लाह चइसीं हाणे तव्हां ईंदा घोड़े ते उठ ते अलहमदुलिल्लाह हींअर मींहं पिया आहिनि जबल आबाद आ गाह खोड़ करे छॾींदासीं चए न दस्तगीर घोड़े उठ ते कोन ईंदो आ शींहं ते सवार थी ईंदो सुभान अल्लाह शींहं ते शींहं गुलाम असांजे सिंध जी गादी आ हज़रत क़िबला से पीर साईं रोज़े धणी बादशाह रहमतुल्लाह अलैह राशिदी खानदान उन्हनि जो चश्मो चिराग हज़रत साईं मियां हिज़बुल्लाह शाह राशिदी रहमतुल्लाह मीरन कई दावत मीरन दावत कई पो साईं हितां पंहिंजा माण्हू वठी वियो रदपता जो सामान उते वेठी आ पो मीरन अर्ज़ कयो सोना हे मानी खाओ पो हिकिड़ो तव्हांखे अहिड़ो खेल था पेश कयूं जो तव्हां हैरान थी वेंदा साईं चयो छा थींदो चयोसीं असां वटि पिंजरो आ पिंजरो उन पिंजरे में शींहं बंदा पो ख़ास मेहमान असांजा ईंदा पो असां हिकिड़ो बकरो वठी ईंदा आहियूं बकरो उन पिंजरे में बंदि कंदा आहियूं शींहं सां गॾु पो शींहं जेको उन जो हाल कंदो आहे कीअं खाईंदो चीरींदो फाड़ींदो आहे ॾिसण जहिड़ो मंज़र हूंदो आहे साईं फरमायो ॾिसंदासीं मानी खाई महिमान फारग थिया हे बि बकरो कहे साईं बि वेठो ॿिया पीर फ़कीर बुज़ुर्ग वॾेरा ज़मींदार वेठा जॾहिं बकरो गुज़रियो साईं हिज़बुल्लाह शाह उन बकरे जे पुठीअ ते हथ रखियो सुभान अल्लाह हथ रखियाऊं तारीख़ जा लफ़्ज़ बकरो जॾहिं उन पिंजरे में दाख़िल थियो शींहं वेही रहियो बकरो हुन जे मथां चढ़ी वेठो सुभान अल्लाह
बकरे अहिड़ो हाल कयो शींहं जो माण्हू खिलनि पिया लेटनि पिया मीर वीचारा शर्म में बुॾी विया अरे असां हेॾी टाड़ हुई हेॾी वॾी ॻाल्हि कई पर बकरे त असांजी सॼी इज़त वञाए छॾे पंहिंजो शींहं वञाए छॾी शींहं कुछो ई कोन शींहं मुक़ाबिलो कोन कयो बकरे मुंहिंजा प्यारा मल्लू हणी केराए विधो हाणे जॾहिं बकरो ॿाहिरि आयो हिकिड़े मीर साहब चयो ओ सैयद सगोरा ओ पीर हिज़बुल्ला शाह अवां हथ रखियो बकरे जे पुठीअ ते इन्ही में को राज आ साईं हिज़बुल्ला शाह मुर्की फरमायो मीर साहब मां बादशाह पीर जी हर महीने यारी कंदो आहियां तेग लाईंदो आहियां फ़कीरनि खे खाराईंदो आहियां अवां जो बकरो मूंखे ॾाढो वणियो मूं चयो इतां बची आयो त बादशाह पीर जी यारी में हलाईंदासीं या गौसल आज़म दस्तगीर बची आयो त पोइ असां यारी में बकरो हलाईंदासीं अरे मीर साहब अवां जे शींहं खे कहिड़ी ताक़त आहे जंहिं शइ जी निस्बत दस्तगीर सां थी वञे जंहिं ते यारी शरीफ़ जो नालो अची वञे अवां जो शींहं छा सॼी दुनिया जे शींहनि खे ताक़त न आहे जो दस्तगीर जे बकरे जे वार खे बि टेढ़ो करे सघनि ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो जंहिंजे यारहीं जे बकरे जो इहो कमाल आहे त यारहीं वारे जो कमाल छा सुभान अल्लाह मुर्शिद जंहिंजो दस्तगीर उनखे लड़ न लोॾो मुर्शिद जंहिंजो दस्तगीर उनखे लड़ न लोॾो दस्तगीर जे बचड़नि जी गादी आहे दस्तगीर जे बचड़नि जो आस्थानो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो खुली चो साईं फरमाईंदा जिते मुंहिंजा बच्चा हूंदा उते मूंखे बि मौजूद समझजो मुर्शिद जंहिंजो दस्तगीर उनखे लड़ न लोॾो जंहिंजो अब्दुल कादिर पीर उनखे लड़ न लोॾो अब्दुल कादिर पीर उनखे लड़ न लोॾो चोरनि खे अब्दाल बणाए चोरनि खे अब्दाल बणाए आधी रात दस्तगीर सुनो नफल पियो पढ़े चोर आयो जीअं जो चोर दाख़िल जो मथां हज़रत साईं ख्वाजा ख़िदर अची वियो हाणे ख़िदर बीठो आहे दरवाजे ते त दस्तगीर सुनो नमाज़ पूरी करे सवाल कयां पीरनि जे पीर नमाज़ पूरी कई चऊं दर ते ख्वाजा ख़िदर बीठो आहे ख़िदर ख़ैर ता सोना फिलाने गोठ जो अब्दाल गुज़ारे वियो आहे अब्दाल जी ज़रूरत आहे अब्दाल जो ड्यूटी लॻायां साईं फरमायो ख्वाजा ख़िदर आधी रात के ज़िक्र फ़िक्र में हूंदा के नमाज़ुनि में हूंदा के कहिड़ी जाइ के कहिड़ी जाइ के कहिड़े ख़्यालनि में हूंदा इलाही तो आशिक़नि जी ख़ल्क़ी अहिड़ी ज़ात के विहन वाटन ते के जागन सारी रात वो पिरह फुटे पिर भात वनी मेलो कन मोहम्मद से के आशिक केड़े रंग में के केड़े जिक्र फिक्र में हूंदा ख्वाजा ख़िदर सुभाणी अचजा अब्दाल तोखे गोले ॾींदासीं साईं अर्ज़ कयो सोना अॼु जो अॼु अब्दाल खपे ॻोठ तबाह थी वियो ॻोठ वीरान थी वियो का मुसीबत अची वई त पोइ उनजो केरु ज़िम्मेदार हूंदो दस्तगीर फरमायो ख्वाजा ख़िदर पोइ एमरजेंसी में जेकॾहिं तोखे अब्दाल खपे त असांजे मदरसे जे चटाइनि में इहो चोर लिको वेठो आ वठी अच त मां तोखे अब्दाल ठाहे ॾियां नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे गौसिया या गौसल आज़म दस्तगीर प्यारा मुसलमान भाइरो चोर जो ॿुधो त यार कम ख़राब थियो ख़िदर खे ॿियो टेम कोन मिलियो हींअर ई आयो साईं ख़िदर अलैहिस्सलाम अंदर हलिया आयो हीअं जो चटाई के हटाई हमरा निकिरी पघर मां ॿुॾो पियो साईं जे अॻियां बीहारियूं पाण दस्तगीर बादशाह रहमतुल्लाह अलैहि फरमायो चोर घबरा न दस्तगीर जे दर तां महरूम थी कोन वेंदे
ही ओ दराजो तालिब मुझो मुर्शिद तू आ दुनिया जा रहबर दम दस्तगीर तालिब मुझो मुर्शिद तू आ दुनिया जा रहबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ पिया वठंदा पीर फ़कीर फैज़ पिया वठंदा पीर फ़कीर तालिब मुझो मुर्शिद तू आ दुनिया जा रहबर दम दस्तगीर तालिब मुझो मुर्शिद तू आ मुझे दरता खाली न वेंदे हलिया सही मथे ते हथ रखियो आ दस्तबेत मुरीद कयो आ मुरीद थियण खां बाद पान फरमायूं फ़कीर हाणे वञ ख्वाजा खिदर सां गॾु फिलाने ॻोठ जो तूं अब्दाल आ साईं मूं अञा कुझु बि कोन पढ़ियो आ साईं अञा मदरसे कोन वेठो आहियां क़ुरान मूं कोन पढ़ियो आ साईं फरमायो क़ुरान बि अची वियो इल्म बि अची विया वञ दस्तगीर जी निगाह थी आ बेड़ो पार आ साईं फरमायो मुर्शिद जहीं जो दस्तगीर उनखे लर न लोडो आ जंहिंजो अब्दुल कादिर पीर उनखे लर न लोडो आ जंहिंजो अब्दुल कादिर पीर उनखे लहर न लोडो आ चोरन खे अब्दाल बनाए चोरन खे अब्दाल बनाए कोझा किनरा पियो बख्शाए कोझा किनरा पियो बख्शाए ओ जेके सैयद जी आ उकीर उनखे लर न लोडो आ जेके सैयद जी आ उकीर उनखे लर न लोडो आ जंहिंजो मुर्शिद आ दस्तगीर उनखे लर न लोडो आ अदा यारी बारई करण सवाबा दुश्मन लाए जीअर अज़ाबा यारी बारई करण सवाबा दुश्मन लाए जीअर अज़ाबा ओ जन मिसरियूं विरहाया खीर उनखे लर न लोडो आ जन मिसरियूं विरहाया खीर उनखे लर न लोडो आ जंहिंजो मुर्शिद आ दस्तगीर उनखे लर न लोडो आ शफी मोहम्मद शाद सदाए भूरल शल बगदाद घुराए शफी मोहम्मद शाद सदाए भूरल शल बगदाद घुराए जंहिंजो जीलानी आ दस्तगीर जंहिंजो जीलानी आ पीर उनखे लहर न लोडो आ सुभान अल्लाह साईं त साईं आ साईं जी औलाद दस्तगीर जो औलाद जंहिंजी अॼु ख़ैरात जी मानी आ साईं सैयद अलहाज साईं हबीबुल्लाह शाह जेके साईं अदा गुलाम मुस्तफ़ा जा चाचा आहिनि मूंखां पहिरीं ग़लती थी चाचा आहिनि जॾहिं हज ते पिया हज ते त साईं जुम्मन शाह बुखारी ॿुधो तव्हां घणनि त ॾिठो हूंदो साईं जुम्मन शाह मजदूर जी जी रहमतुल्लाह अलैह पोइ बाज़ार में साईं हबीबुल्लाह शाह सलाह आई त हल हज ते चइसि हाणे अवां हलो पोइ असां ॾिसूं पोइ जॾहिं साईं हबीबुल्लाह शाह रहमतुल्लाह अलैह उते हज ते पहुता हिकिड़ी जाइ ते कौरो न पियो मिले पाणी जे ॾिसे त साईं जुम्मन शाह कौरो हथ में आ पाणी में भरियो पियो फरमाईं दस्तगीर जा बचड़ा पाणी हाज़िर हे उहे फर्ज़ंदान गौस आज़म हन जिन जी ख़िदमत वरी सैयदन बि कई सुभान अल्लाह छो त गादी अहिड़ी आहे साईं मदीने जा साईं जीअं कुल नबियनि जा इमाम सरदारनि ईअं वलियनि जा सरदार हज़रत गौसुल आज़म दस्तगीर आ इमाम आ ओ मुंहिंजा प्यारा वाहिद पीरनि जो पीर आ
जंहिंजो ऐलान आ त हर पीर जो मुर्ग माना कुकड़ बोले बोले चुप थी वेंदो दस्तगीर तुंहिंजो मुर्ग क़यामत ताईं भांगो ॾींदो सुभान हर पीर बोले बोले हलियो वेंदो लेकिन दस्तगीर जो मुर्ग क़यामत ताईं बोलींदो मक़सद साईं फरमायो त कंहिं बि दौर में जेकॾहिं कामिल मुर्शिद न मिले त मां दस्तगीर जो मुरीद थी वञा तुंहिंजी मुरीदी मूंखे क़बूल कर सुभान अल्लाह क़यामत जॾहिं मां तोखे न खणा त पुछे जे तोखे कंहिं बि दौर में कामिल न मिले त मां दस्तगीर जो हथ तुंहिंजे लाइ हाज़िर आहे इहो ऐलान कंहिं बि पीर खे ताक़त न आहे जो इहो ऐलान करे सघे